मुझा दोस्तों मुझे दिलबर हबीब जो फरमाना ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलात पंजन हिनन मजलिसन के मुझी सलात सां सिंगारींदा अल्हम्दुलिल्लाह मुखा अग्यों बरादर में अजीज हर दिल अजीज क़िबला साईं अलहाज शीरीन जुबान शोले बयान तूती लिसान खतीब पाकिस्तान सी मौली मोहम्मद ईसा सुमरो नाइमी वादिये बलोचिस्तान बुलबुल बुलबुले वादिये बलोचिस्तान साईं तमाम पंहिंजे वजदानी अंदाज में रूहानी रब्बानी हक्कानी तकरीर तमा के बुधाई मुंह गुनहगार नाचीज कम इल्म कम फहम कम अक्ल अल्लाह जे पाक कलाम कुरान कदीम फुरकान हमीद जे शुरू वारी सूरह फातिहा मां हिकड़ी आयत सगोरी पढ़ी आ उन्हीं जो तर्जमो ऐं उन्हीं जे मुतालिक चंद मारूज़ात तांजे खिदमत में पेश कंदुस पर आयत करीमा जे तर्जमे करण खां अग्यां मुझे दिलबर हबीब जे फरमान ते हलो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलात मदीने जे साईं फरमायो त पंहिंजे मजलिसन के मुझी सलात सां सिंगारींदा करियो पोचो सल्ले अला हबीबना करीमना सल्ले अला मोहम्मद चो सल्ले अला हबीबना ऊंचा आवाज न थो जे सल्ले मुझे दिलबर हबीब जी सलाता जेका हर दर्द जी दवा आहे हर मर्ज जो मरहम आहे सलात में कदे शर्माइंदा न कयो मुस्तफा जी सलात जी गाल बुधाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लामा जज़ूली साईं जो नालो आ शेख मोहम्मद बिन सुलेमान रहमतुल्लाह अलैहि ताला जेको सिलसिलाए आलिया शाज़लिया जो इमाम साईं किताब लिखियो आ मुस्तफा जे सलात जो दलाइल दलाइलुल खैरात पेरी ताके साईं जो तारुफ बुधाया साईं दलाइल खैरात जे अंदर एक प्यारी गाल लिखी है जो सुभान अल्लाह मुझा दोस्तों साईं शेख मोहम्मद बिन सुलेमान रहमतुल्लाह अलैहि ताला वडो वक्त जो आलिम वडो आश के रसूल थी गुजरियो अल्लाह जो कामिल वली थी गुजरियो बुजुर्ग फरमाइन था त साईं मोहम्मद बिन सुलेमान जा 6,12,065 मुरीद हुआ अब घना 6,12,065 मुरीद हुआ साईं जो विसाल भी नमाज के दौरान सजदे में थियो सजदे में साईं के शहादत नसीब थी के शकी बदबख्त साईं के जहर प्यारे साईं जो विसाल आहे 16 रबीउल अव्वल 807 हिजरी में साईं जो विसाल साईं के जहर प्यारो के बदबख्त शकी है पो साईं नमाज फजर जे अंदर बी रकात जे पेरी सजदे में साईं जी शहादत थी मुझा दोस्तों साईं के सूस नाले उते शहर उन में मदफन कयो बुजुर्ग लिखन था साईं शेख मोहम्मद बिन सुलेमान के 72 साल का बाद वरी उता का कढी पो मराकश जे शहर में दफन कयो अल्लामा शेख मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली शाज़ली रहमतुल्लाह अलैहि ताला
जो जनाज़ो जॾहिं कब्र मां कढियो वियो 72 साल खां बाद जनाज़ो साईं जो जॾहिं कढियो वियो त मुंहिंजा दोस्तो सुभान अल्लाह 72 साल खां बाद भी आशिक जो जनाज़ो ताज़ो तवानो लगो पियो आहे। सुभान अल्लाह। साईं जे पेशानी ते पगर हली रहियो आहे। साईं विसाल खां कुछ ॾींहं अॻियां जेको पंहिंजो ख़त बनाए आयो हो वारन जो ऐं मुंहिंजा दोस्तो ही ॾाढ़ीअ वारो ख़त चेहरे वारो वो भी अञा चिट्टो ज़ाहिर लगो पियो आहे। मुंहिंजा दोस्तो साईं जे मुरीदन साईं जे पेशानी ते हथ लगाई दबायो आहे त सुभान अल्लाह जेड़ो को हीअं ताज़ो साईं विसाल करे वियो आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो 72 साल खां बाद साईं मोहम्मद साईं शेख मोहम्मद बिन सुलेमान जो सूस शहर मां जनाज़ो कढी करे मराकश जे शहर में मुंहिंजा दोस्तो दफन करायो वियो आहे। जॾहिं मराकश जे शहर में साईं जो जनाज़ो मदफन थियो त मराकश में एडो ज़िक्र मुस्तफ़ा हली वियो जो डॉक्टर इकबाल कलंदर लाहौरी भी ॻाल्हाए जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं जे मज़ार ते हुजूम थियण लगा। आश का परवाना साईं जे फैज़ खां मुस्तफीज़ थींदे वया। एतिरो ते मुस्तफ़ा जो दीन फैलियो सुभान अल्लाह। मराकश जो वडो बयाबाना मैदान। डॉक्टर इकबाल मुंहिंजा दोस्तो बेसाख्ता दहा करे विधी मुस्तफ़ा जो ज़िक्र गाईंदे गाईंदे छा चई सुभान अल्लाह चो तो ॿुधाए। सुभान अल्लाह। दश्त में है दामन कौसार में और मैदान में है बाहर की मौज की आगोश में और तूफान में है चीन के शहर मराकश के बयाबान में है और पोशीदा हर मुसलमान के ईमान में है। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अल्लामा शेख मोहम्मद बिन सुलेमान शाज़ली रहमतुल्लाह अलैह ताला पान किताब दलाउल खैरात जरे लिखई आ। शुरू में तो लिखे त मां ही किताब की लिखियो आ पान तो फरमाए त मां के सफर ते निकतस मैदान बयाबान जी बलोचिस्तान जो इलाको आ पानी घट मिलंदो आ। नमाज जो टाइम थियो असर नमाज जो टाइम थियो गर्मी जी शिद्दत हुई मुखे उन्नब लगी हुई मां सोचो तो वुजू भी करया नमाज भी पढ़ा ऐ पानी भी थोरो पिया मां जाचींदो वना न्यारींदो वना किथे खून थो मिले किथे तलान थो मिले बयाबान रण मैदान लगो पियो आ। परे खां मुंहिंजी नज़र जो पईया छा ॾिसां त हिकिड़ी मासूम न्याणी आ उहो परे खां हुन जे मथे ते दिलो आ जेको खूह तां पानी भरे पंहिंजे घर ला पी वने परे का ॾिठो मुखे खुशी थई त हिते पानी हूंदो। अल्लामा शेख मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली शाज़ली रहमतुल्लाह अलैह ताला तो फरमाए मां वधंदो वञा सुभान अल्लाह। मां जने वेझो आयो आया ॾिसां त वन्याणी पानी घर छॾे वरी भी खूह जे तरफ़ अची रही आ खूह मां पानी भरे वरी भी पंहिंजे घर रवानी जॾहिं थई आ मां जो खूह के वेझो वञा छा ॾिसां त खूह जो पानी त तरे में बीठो आ। अरे हुआ मासूम न्याणी मां ॾिसां त हुन वटि आलो भी काने रसी भी काने ढोल भी कोने खाली दिलो मथे ते आ। मां ताजुब जे अंदर अची वयस परेशान थियस त पानी तमाम 100 फुट 60-70 फुट ताईं ऊनू खोआ उन में पानी बीठो आ। हिन मासूम वटि ढोल भी नाए रसी भी नाए खाली दिलो आ ऐ पानी किए भरे हिता निकती आ। मु दिल में ख्याल कयो मता किथे कुंड कुर्च में रखई हुजे मां आस पास नजर विधी आ मां ॾिठो आ पर मूंखे किथे भी ढोल रसी न मिली आ। वो वरी भी मां परिया हटी वियस
दिसा वरी मां थोरो परियां वञी बीठो आया के छुप के चुपी करे के पत्थर जे आडो मां बीठुस तो वसागई न्याणी वरी भी खूह ते आया रुगो हीअं जो दुलो कई पानी भरे वरी भी पंहिंजे घर हली वईया मां हैरान तो छोकरी वटि दुलो खाली दुलो आ पानी खूह जे तरे में आ को आलो भी ना है पानी कढण जो राज छाए रमज छाए मुंजा दोस्तो न्याणी वरी भी जने पंहिंजो दुलो खणी उन खूह ते आई आ त साईं अॻियां वधियो आ अर्ज़ कई मां भी न्याणियुनि वारो आहियां तू मुंहिंजी न्याणी आ हिन खूह ते त डोल भी ना है रस्सी भी ना है भला पानी तू कीअं थी भरी सुभान अल्लाह अर्ज कई क़िबला मुंह में एडी वडी ताकत ना है मुंह में इल्म ना है इहो राज मुखा न पुछ तो सुठी गाल जी अम्मा बुधाए केड़ो वजीफो आ केड़ो राज आ तो वट केड़ी ताकत आ केड़ो तो वट तस्खीर आ जो तू खूह ते चेती खूह मां पानी मथे तो अचे मुंजा दोस्तो बुजुर्गो उन न्याणी अर्ज कयो त क़िबला जेकर ये मुझी गाल जाहिर न करिया तो बुधाया साईं जो अम्मा बुधाए न्याणी अर्ज कयो त क़िबला बियो को मोट वजीफो ना है बियो को मोट अमल ना है बाकी हिकड़ो विरदा महबूब जी सलात सुभान अल्लाह वो मां उठंदे वेंदे सुमंदे जागंदे हलंदे फिरंदे मां मुस्तफा जी सलात पढ़ंदी आया हिन खूह में पानी तरे ते होंदो आ पो मां सलात जो विर्द कंदे कंदे खूह ते अची मां सलात पढ़ण शुरू कंदी आया पानी मथे अची वेंदो नाराए तकबीर अल्लाहु अकबर नाराए रिसालत नाराए हैदरी नाराए गौसिया मुझा दोस्तों ये गाल साईं के एड़ा घाव कया जो साईं उन दी का वठी पाण जो तो दलाइलुल खैरात लिखियो आ सुभान अल्लाह मुस्तफा जी सलात जो किताब लिखणी शुरू कर सलात जी केडी बरकत आ चओ चओ सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद चओ चओ सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इहदिना सिरातल मुस्तकीम अल्लाह जी ज़ात बाबरकात तवासा के घुरण जो तरीको दस्यो वा पाक रब फरमायो आए मुंजा बानो अवा के मां दस तो दिया त जदे भी मां अल्लाह जी दरबार में अचो मां रब खां घुरो त हिय घुरंदा कयो मौला किए घुरऊं ऐ मुजाबानो हिय चवंदा वञो इहदिना सिरातल मुस्तकीम मौला असा के सीधे रस्ते ते हला हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा इमामुल मुफस्सिरीन आहे सरताजुल मुफस्सिरीन आहे सहाबी रसूला जे कुरान जो एड़ो तफसीर कयो वा एड़ो तफसीर कयो वा एड़ो तफसीर कयो वा उन जेड़ो अज ताईं के तफसीर कयो ही कान होंदो सुभान अल्लाह हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा पान तो फरमाए ता इहदिना सिरातल मुस्तकीम इन जो तफसीर छाए माना ता है इहदिना सिरातल मुस्तकीम मौला सा के सीधे रास्ते ते हला हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा तफसीर ही तो करे त इहदिना सिरातल मुस्तकीम जो तफसीर हिया मोहब्बत रसूल सुभान अल्लाह इश्क रसूल चाहते रसूल मोहब्बत रसूल इहदिना सिरातल मुस्तकीम मौला सा के सीधे रास्ते ते
इन जो तफसीर यो आ त मोहब्बत रसूल जे रस्ते से रसूलुल्लाह जी मोहब्बत मिले वो रस्तो वठ वो केड़ो रस्तो आ पाक रब तो बुधाए सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम पोया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम सुभान अल्लाह आए मुझा मानो मा अल्लाह का ही घुर इहदिना सिरातल मुस्तकीम मौला सीधे रस्ते ते हला उन्हन मानुन जे रस्ते ते हला जिन जे मथा तुझी इनाम कयला जिन जे मथा तुझी इनाम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम सुभान अल्लाह मौला उन्हन जे रस्ते ते हला जिन जे मथा तुझी इनाम सुभान अल्लाह वरी असा सोचो सी त मौला वे केड़ा मानु मथा तुझी इनाम वे केरन मुझा दोस्तों रब्बे कायनात खाल के कायनात माल के कायनात जहानन जे माल का फरमायो मुझा मानो अचो मां रब तो तवा के बुधाया त सीधो रस्तो कंहिंजो आ ए मुंहिंजी इनाम कंहिंजे मथा आहे मुझा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जी जात बाबरकात फरमायो मैं योती अल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइका रफीका सुभान अल्लाह इनाम कंहिंजे मथा आहे रब जी मैं योती अल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम रब से फरमायो जिन अल्लाह जे रसूल जी इताअत कई फउलाइका मअल्लज़ीना सुभाणे उन्हनि सां गॾु हूंदा अनअम अल्लाहु अलैहिम जिन जे मथा मां रब जी इनाम कंहिंजे मथा इनाम मिनन नबिय्यीन नबियन जे मथा व सिद्दीकीन सिद्दीकीन जे मथा व सालिहीन सालिहीन जे मथा व शुहदाए शहीदन जे मथा व हसन उलाइका रफीका ई अवां जा सुठा दोस्त सुभान अल्लाह मुझा दोस्तों रब से फरमायो मैं योती अल्लाह व रसूल जे अल्लाह जे रसूल जी इताअत कई फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम सुभाणे उन्हनि सां गॾु हूंदा सीधो रस्तो भी हुआ मोहब्बत रसूल जो रस्तो भी हुआ जिन जे मथा रब जी इनाम उन्हनि सां गॾु हूंदा हिन आयत जो शान नुज़ूल तव्हांखे ॿुधायां सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अब थका आयो सुता पिया आहियो सुम्हो मता हाँ बेटा सही छा थो चए सुभान अल्लाह चओ त फरमाए तो जागन माणी है सुतियन सूर पिराया सुभान अल्लाह है सुतियन सूर पिराया अल्लाह तिन सजण वञाया है जागन माणी सुतियन सूर पिराया सुभान अल्लाह जागो ब्या तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिलबर हबीब जो आशिका सहाबी रसूला जे जो नालो हजरत सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर रोज मुझे दिलबर हबीब जी दरबार में इंदो आ आज के मुझा दोस्तों पंहिंजे दिलबर के हिक दी न ॾिसन त बेसारा थी वञन बेचैन थी वञन मुझा दोस्तों बेकरार थी वेंदा हर रोज रसूलुल्लाह जे दरबार में महबूब जो दीदार कंदो आ सुभान अल्लाह महबूब त सही महबूब आ अल्लाह से पंहिंजे महबूब के हुस्न ही अहिड़ो ॾिनो हो जो जेको ॾिसंदो हो त मोहिजी वेंदो सुभान अल्लाह हाँ उमर सही अञा तलवार अञा इस्लाम न आंदो आ
नंगी तलवार खणी महबूब जी दरबार में अची रहियो हजरत हमज़ो साईं उथी बीठो या रसूल अल्लाह उमर जी नंगी तलवार खणी अची रहियो उमर जो जेकॾहिं इरादो ग़लति आहे त उमर जी तलवार सां उमर खे क़त्ल कयो वेंदो मदीने जे साईं फरमायो हमज़ा वे चाचा वे साहबा इकराम सब उथी भी रहिया अलर्ट थी विया मुझे दिलबर हबीब फरमायो अहां वही रहो उमर जो इरादो जे गलत होंदो त उमर जी तलवार सां उमर के ही कत्ल कयो वेंदो ॾिसूं भला उमर छा थो करे मुझे दिलबर हबीब त पेरी उमर साईं के घुरी छॾियो सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब फरमायो अर्ज कई मुझा मौला इस्लाम के गलबो दे अमर बिन हशाम जे जरिए या उमर बिन खताब जे जरिए अमर बिन हशाम अबू जहल उमर बिन खताब महबूब जो गुलाम अमीरुल मोमिनीन उमर साईं जॾहिं तलवार लहराईंदो अचे मुझे दिलबर हबीब जे सामूं जॾहिं आयो वा अल्लाहु अकबर मुझा दोस्तो हथन में कप कपा अची वई वाइब्रेशन अची वियो तलवार हथ मां किरी वई मुझे महबूब जे चेहरे ते जो नजर पईया खणी नेण खुमार मां जा कयूं नाज नजर सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब छा मुझो देखी दे दिल पर पो जखो थोन जोहर मुझे जान बजे त जमाल से सुभान अल्लाह आए हाय महबूब जे हुस्न के ॾिसी कई मोही जी सुभान अल्लाह कि आज कहीं फरमायो आया वॾा शिकारी पर हित शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अण मुला खपी विया हे वार तुंहिंजा जानी थानेण कनन माणा महफिल हसीन तुंहिंजी अवां बि चओ महफिल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणा हिते मीर पीर आहिनि नाणे बिना विकाणा महफिल हसीन तुंहिंजी अल्लाह से मुझे हबीब के एडो हुस्न नवा हजरत जाबिर रदी अल्लाह तआला अन्हु जलालुल जलीलुल कदर सहाबिया आश के रसूला पान तो फरमाए चोडी जी रात एक ड्यारे आमना जो लाल मदीने जो मीर पंजो वदो हावारो चेहरो सर मुबारक मुझे हंज में रखी सुतो पियो चोडी जी रात चंद चमकी रयो वा मां दिल में ख्याल कयो त अज मां दिसा त चंद हसीना या मुझे दिलबर हबीब जो चेहरो ज्यादा सुभान अल्लाह हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाया दिल में ख्याल कयो वा कदे मां चंड में न्यारा कदे वदो हावारे चेहरे के दिसा कदे चंड में न्यारा कदे वल्लैल वारे जुल्फन के दिसा कदे चंड के दिसा कदे यासीन वारे नंदन के दिसा कदे चंड के दिसा कदे मां जागल बसर वारी अखिन के बियो दिसा कदे चंड में पियो दिसा त कदे या अय्युहल मुज़म्मिल वारी कमली में पियो न्यारा कदे चंड के दिसा कदे या अय्युहल मुदस्सिर वारी चादर में पियो न्यारा कदे चंड के दिसा त कदे वदुहा वारे चेहरे में पियो न्यारा वल्लैल वारे जुल्फन के पियो दिसा पाण तो फरमाए मुके उन रब जी जलाल जो कसम जे दस्ते कुदरत में मुंजी जाना मां अलरट फैसलो कयो चंड के मुखातिब थी करे तो चवे त चंड चवाई सचो जे मठी मूर न भाई कदे उभरी थोरड़ो कदी उभरी गचो ई मोह में बरने मचो ई पदम पिरा जे पैर जो नारे तकबीर नारे रिसालत नारे जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त कई हिसा मुझे महबूब जो चेहरो चंड का ज्यादा हसीन सुभान अल्लाह यो मंजर जदे सिंध जे शहजादे लालों लाल लतीफ दिठो वा मुझा दोस्तो हजरत जाबिर जेको दिल में ख्याल कयो वा मुखातिब थी करे चंड के चयाए त चंड चंड तुझी जात
मां पाड़ा मुरन प्रिय से चंड तुझी जात मां पाड़ा मुरन प्रिय से तू अच्छो मंझरात मुझो सजन सदाई सोजरो सुभान अल्लाह एरो रब पंहिंजे महबूब के हुस्न ॾिनो हुस्न जो पैकर हो मुस्तफा हजरत मुजा दोस्तों सुभान रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब जो आशिका दीवानो वा परवानो वा हर वक्त हर घड़ी मुस्तफा जी ज़ियारत लाई ईंदो वा मुस्तफा सां जॾहिं साहबा किराम गॾ हूंदा हुआ सुभान महबूब साहबन जे झिरमट में हूंदो सुभान जिस वक्त रसूल अकरम की खिदमत में थे अबू बकर उमर उस्मान अली उस वक्त रसूल अकरम की दरबार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा जब हुस्न था उनका जलवे नमा अनवार का आलम क्या होगा सुभान अल्लाह हेलो हज़रत सुभान रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझा दोस्तों हिकड़े ॾियारे मुझे दिलबर हबीब जी दरबार में वेठो आ पर अखियन मां नीर पिया वहन ज़ारो कतार रुए वेठो अल्लाहु अकबर मदीने जो साईं पंहिंजे गुलामन जे रुअण खे ॾिसे बर्दाश्त किथां थिए सुभान अल्लाह रब साईं तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुन लक़द जाअकुम रसूलुन मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम सुभान अल्लाह लक़द जाअकुम रसूलुन मिन अनफुसिकुम तहकीक आयो अवां वट मां अल्लाह जे तरफ खां रसूल पर अवां मंझा अजीजुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अजीजुन अलैहि मा अनितुम अल्लाह से फरमायो त अवां जी जेका तकलीफ आ न मुझे महबूब ता ॾाढी ॾुखी गुज़रंदी सुभान अल्लाह ॾाढी ग्रां गुज़रंदी आ असां में को माल जो हरीस को गाड़ी जो हरीस को बंगलन जो हरीस को बनिए जो हरीस पर मुस्तफा तुझो मुझो हरीस सुभान अल्लाह मुस्तफा असां के घुरंदो मौला मुझे उम्मत जी पार आए हाय रहमत वारो नबी वरी पंहिंजे गुलामन जे रुअण के ॾिसे त बर्दाश्त सुभान अल्लाह आबा मदीने जे साईं फरमाया सुभान ये वो दर है यहाँ पर अपनों का क्या कहना ये वो दर है यहाँ पर अपनों का क्या कहना क्योंकि यहाँ से हाथ खाली गैर भी जाया नहीं करते सुभान अल्लाह ता त गैर ईंदा नो झोलियूं भरे वेंदा छाजे ला तो रोई केड़ी तकलीफ आ रहमत वारे नबी जी दरबार में वेठो आ अर्ज़ तो करे सुना अज मां हिकड़ी गाल सोची आ उन गाल मुखे ॾाढो परेशान करे विधो आ महबूबन फरमायो है सुभान रहमत वारे नबी जी दरबार में वेठो रोई छाजे ला तो बोल त सही चओ त सही अर्ज़ तो करे सुना अज मां हिकड़ी गाल सोची आ तन दुनिया में हर वक्त हर लम्हा हर घड़ी तुझे दीदार में होंदा एक डी तोखे न ॾिसूं त बेकरार थी वञूं बेचैन थी वञूं चैन करार फिटी वञे महबूबा मां अॼु सोचियो आहे सुभाणे क़यामत वारो ॾियारो थींदो नबियन जा मकाम अलग होंदा शहीदन जा अलग साहबन जा अलग अवां जो तो मकाम ही आला होंदो उते अवां जो दीदार नसीब थींदो अला न पाड़ो नसीब थींदो अला न खिदमत नसीब थींदी अला न मुझा दोस्तों सोबान रुनु रुगो अखियन मां नीर वहण जी देर थी मुस्तफा खां त महबूब खां त पंहिंजे गुलाम जो रोअण बर्दाश्त न थियो पर रब जी रहमत भी जोश में थी वई सुभान अल्लाह
रब जी रहमत भी जोश में थी वई। रब जिब्राइल के मोकलियो, जिब्राइल वन वन मुझे महबूब जो गुलाम रोई रहियो आ, मुझे महबूब जे दरबार में वेठो आ, वन ही दिलासो दिलबरी खणी वन। जिब्राइल अमीन अल्लाह जो कुरान खणी आयो, अची महबूबन के अर्ज कई मई योती अल्लाह व रसूल, जे अल्लाह अल्लाह जे रसूल जी इताअत कई, फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसुन उलाइका रफीका। वंज मुझे महबूब के चओ त तुझे गुलामन के दिलासो, सौबान के बुधाए त जे अल्लाह अल्लाह जे रसूल जी इताअत की, अल्लाह जी इबादत की, महबूब जी मोहब्बत दिल में समाई, फउलाइका मअल्लज़ीन, सुभाणे उन्हनि सां गॾु हूंदा, अनअम अल्लाहु अलैहिम, जिन जे मथां मां रब जी इनाम, मिनन नबिय्यीन, नबियन सां गॾु हूंदा, व सिद्दीकीन, सिद्दीकीन सां गॾु हूंदा, व शुहदाए, शहीदन सां गॾु हूंदा, व सालिहीन, सालिहीन सां गॾु हूंदा। मदीने जे साईं फरमायो, अल मरउ मा मन अहब, जेको माण्हू दुनिया में जैसा मोहब्बत कंदो, सुभाणे क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। सुभान अल्लाह, सुभाणे उन सां गॾु हूंदो। त मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त ऐ मुंहिंजा बानो, अवां मूंखां हीअं घुरंदा करियो, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, मौला सीधे रस्ते ते हला, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, मौला उन्हनि माण्हुनि जे रस्ते ते हला जिन जे मथां तुंहिंजी इनाम आ। इनाम मुंहिंजी कंहिंजे मथां आहे? नबियनि जे मथां आहे, शहीदनि जे मथां आहे, सालिहीन जे मथां आहे, सिद्दीकीन जे मथां आहे। अव्हां बि उन्हनि जो रस्तो वठो। मदीने जे साईं फरमायो तो बनी इसराइल जा 72 फ़िरका थिया, असां जे उम्मत जा 73 फ़िरका थींदा, मगर उन्हनि फ़िरकनि मां हिकिड़ो फ़िरको जन्नती हूंदो, ॿिया सभु जहन्नमी हूंदा। साहबन अर्ज़ कयो त सोना उहो फ़िरको कहिड़ो जेको जन्नती हूंदो? मदीने जे साईं फरमायो उहो सवाद आज़म हूंदो, वो वडे में वडो हूंदो, वडे में वडी जमात हूंदी जेकी मां मुस्तफा जे नक्शे कदम ते हलंदी ऐं मुझे गुलामन साहबन जे तरीके ते हले। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वल जमात जो ओही तरीक़ो आ। असां वलियन के भी मञण वारा, नबियन के भी मञण वारा, पीरन के भी मञण वारा, अहल बैतन के भी मञण वारा, चईन यारन के भी मञण वारा। हा बा त मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, इहदिना सिरातल मुस्तक़ीम उहो रस्तो आ रसूलुल्लाह जे इश्क जो रस्तो आ, जेको रस्तो असां के अल्लाह जे वलियन जे दर तां मिलंदो आ, आलमन वटां मिलंदो आ। अल उलमाउ वरसतुल अंबिया, आलम नबियन जा वारस आहिनि। मुंहिंजा दोस्तो महबूबे सुभानी, कंदीले नूरानी, गौसे समदानी, शहबाज़े लामकानी, साईं वक्त जो वली गौस त हो, पर वक्त जो वडे में वडो आलम भी हो। साईं का के पुछो किबला तव्हां के ही मकाम कीअं मिलियो? साईं फरमायो त मां इल्म पढ़ंदे 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 न मकाम ते पहुतो। पर साईं कॾहिं बि वॾाई न कई, फ़ख्र न कई। हर आलम वली न हूंदो, पर हर वली आलम हूंदो, हर वली आलम हूंदो आ। जेकॾहिं ज़ाहिरन वली के उस्ताद वटि न पढ़ियो हुजे त इबादत करे 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 उनके रब जो कुर्ब हासिल थींदो आ, पोइ रब उनके लुदनी इल्म अता कंदो। जेको आलमन वटि न हूंदो, सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु, पीरन जो पीर, रोशन ज़मीर, हेणन जो हामी, मुंहिंजा दोस्तो साईं इल्म पढ़ंदे 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 इन मकाम ते पहुतो आ। हिकिड़े ॾियारे साईं जे मथां बादल अची बरसियो, उन बादल मां आवाज आया,
ताए अब्दुल कादिर मां तो खा राजी आया तो मुझी जेका इबादत कया एड़ी के बन कई होंदी मां तुझो खुदा तो खा राजी आया साईं फरमायो ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम साईं ते वडाई न कई ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम तो शैतान छा जो जे अब्दुल कादिर तुझे इल्म तोखे बचाए छडियो न ताजे तोखे गुमराह करे छडिया सैयदना गौस पाक रदियल्लाहु ताला अन्हु फरमायो ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम मुझे इल्म मुखे न बचायो मुखे मुझे खुदा बचायो आबा आजिज़ी सैयदना गौस पाक रदियल्लाहु ताला अन्हु मुजा दोस्तों काबतुल्ला जे तवाफ कंदे 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 काबे जे दीवार में साईं लपेटो पियो गिलाफ चुमे पर रब जी दरबार में पियो अर्ज करे मौला जे कदे मो अब्दुल कादिर जा अमल तुझी दरबार में कबूल हुजन त मौला मेहरबानी आ जे कदे मुजा अमल तुझी दरबार में कबूल न आइल त कयामत वारे जाड़े अब्दुल कादिर के अंधो करे उतार जे मां पंजा अमल न दिस शेख सादी रहमतुल्लाह अलैहि ताला उताजी जो गुजरो न भी तवा पे कयो आवाज जो बुधई त चेहरे ते चादर मुराकबे वांगर काबे जे दीवार में चिंबड़ो पियो पर अर्ज पियो करे मौला जे कदे मुझा अमल तुझी दरबार में कबूल आइन त तुझी मेहरबानी आ जे कदे अमल कबूल न आइन त मो अब्दुल कादिर के कयामत जेडी अंधो करे उतार जे मां पंजा अमल दिसी न सगा मां शर्मदो न थिया मुझा दोस्तों साईं शेख सादी शिराजी रहमतुल्लाह अलैहि ताला वेझो जो आयो वा करीब जो आयो वा हिय जे नियारे त सुभान अल्लाह अब्दुल कादिर जिलानी बीठो आहे वाह सोना तुझी आजिज़ी तदे त के फरमायो मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहते हो कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है बाबा बुल्ले शाह रहमतुल्लाह अलैहि ताला सूरज वाला साईं पंजे हुजरे जे अगियां वेठो आ चादर फैलायो अल्लाह जी याद में आजिज़ी साईं सैयदा त उच्च शरीफ का हिकड़ो शहजादो सैयद आयो आहे अल्लाह जो कामिला साईं जे हुजरे जे अगियों जो मटियो वा छा दिसे दिल में ख्याल कई तैयार ही जेको तरीको आई के अल्लाह हवारे जो चादर फैलायो रब जी याद में वेठो वेझो अची तो पूछे अस्सलाम वालेकुम साईं जवाब ॾिनो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू उच्च शरीफ जे बुजुर्ग पुछो तबा पंजो तारुफ करा केरा बाबा बुल्ले शाह रहमतुल्लाह अलैहि ताला पंजो हिय कंद खणी उथी भी करे चयाई कबिला गुस्ताखी माफ उसूल इयो हुंदो आ जेको इंदो आ उ तारुफ कराइंदो आ मां त हिते जो आया मुजी दरियाश ते जिया तू मेहमान लगे तो तू परे जो लगे तो तू पंजो तारुफ करा पोइ मां पंजो तारुफ कराइंदो सुभान अल्लाह अन्या एक दफो जोर सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह असार रा सिंध जे पासे लाड़ जे पासे चाय हलंदी आ तकरीर जे दौरान हवाई थदो पानी प्यारे गला मगी बैठा पिया नारे तकबीर नारे रिसालत उच्च शरीफ जे बुजुर्ग मुजा दोस्तों पंजी जुबान में छा चयो आ साईं बुले शाह के तारुफ कराए जे तो असी ऊंचियां साडी जात भी उच्ची असां विच उच्चियां ते रहनी हां असां उच्चियां साडी जात भी उच्ची असां विच उच्चियां ते रहनी हां अकल होवी तो रम्स पहचानी असां मुड़ मुड़ के तेनू कहनी हां सुभान अल्लाह
साईं फरमायो मां सैयद ज़ादो आया मुझी ज़ात भी ऊंची आ मुझो शहर भी ऊंचो आ मां भी ऊंचो आया हाने तू पांजी तारीफ करा बाबा बुल्ले शाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों बिठाए सेंदो फरमाए कशे चेल कशा अज देल कयाऊं डबरा लाऊ ती लतीफ चए तन खे दियन तसा पो गुरु अजे गसा पासे कन न पाण खे साईं बाबा बुल्ले शाह न्यारे मुझा दोस्तों पंहिंजो तारुफ करायो आ छा तो चवे असां कुसूरी साडी ज़ात भी कुसूरी कुसूरवार साईं जो शेर कुसूरा असां कुसूरी मना असां कुसूरी